जो मैखानो इते आ रहे इते तो उनजा दोस्त संगत साथ इते आ उन्हीं में असीं कयूं था। असांजो भाउ इलियास थरी पे असांखे हाज़िर जेको असांजी भलाई करे पियो, पर असां जहिड़ो हाल सो पिरियां नाल कयूं था, ॿुधायूं था। शुरूआत हिकु पहिरियों कलाम चेथो के तबे झाडूर ओ के दे झाडूर के दूर ओडा मुझा सिपरी के संभारा न समरण के मुखे विसरन न था मूर ओ जिमें कुंडी जा पूर तियर दोस्त वरा को दिल ते अला। दोस्त अचाकन विछड़ी पवंदा जी पंहिंजो हिसाब किताब आहे। को पंहिंजे पेट जे सांगे, को कंहिंजे सांगे, को किथे आहे, को किथे आहे। अचाकन पाण में जॾहिं मिलिया तॾहिं महबूब चवणु लॻो तूं मुंहिंजी हाज़िरी न भरी आहे, तोखे अॼु त मुंहिंजी हाज़िरी में बीहणो आहे। वो वीचारो बेवस बीही हो, सिपाही वीचारो कंहिं हुकूमत जे ॾोह में झलियल हो, उनखे हुकूमत महिरबानी थी उनखे छुट्टी न उहो बि अची वियो। सिपाही ॾिठो बादशाह माण्हू आहे, पंहिंजे हिनखे सज़ा कहिड़ी लॻी। चए थो यार मूं अॼु वञा हलां सलामी न भरण जे करे मुंहिंजे महबूब जी सदा उनजी मर्ज़ी जो मालिक आहे जहिड़ो मूं ते कलम हलाए। चए थो कैदी ऐं कुर्बी ओ कैदी ऐं कुर्बी आहिनि ॿई अखर हिकिड़ो। हुनखे हाकिमाणी हथ में हुआ सूरत जो सरदार ओ इन ॿिन्ही जो वहिंवार यार थींदो ॾींहुं क़याम जे अला। चए थो महबूब हाणे मुंहिंजो जेको सज़ा आहे कलम तुंहिंजे हथ में आहे। चए थो कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो। वो उनखे नींहं जाके नुक्ता मिलायो, पो कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो, दिल चवे थी हलायो। जेके नींहं जाके नुक्ता मिलायो, तंहिंखे नींहं जाके नुक्ता मिलायो, पो कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो। महिरबानी बाबा। अदा साईं सिपाही पुछे पियो भला छा जे करे तूं एॾी मोहबत में फाथे कि मुंहिंजो हिकु ॾोह कोन्हे, सभु मुंहिंजूं अखियूं ॾोह करे ऐं ॾोही चम जूं ये अखिड़ियूं थी आहियूं मिठा माण्हू अखिड़ियूं थी आहियूं। ऐं छो ॾाढनि सां लहूं वञी लायो, पो कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो, नींहं जाके नुक्ता मिलायो, कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो, कलम आंजे हथ में लिखे थी लिखायो। साईं को भी भला हुकूमत पुलिस जो माण्हू आहे जो भला किचर सां अमल जो तोलो हूंदो उनखे मां किलो बि लिखी सघनि था, छो जो कलम उन जे हथ में हूंदी आहे। महबूब जेको आहे सो बेपरवाह हूंदो आहे। ॾिसी उनखे चई तारीख़ 13 14 उन ते महीनो बधाई मुंहिंजा मिठा माण्हू महीनो बधाऊं।
महीने जी मुलाक़ात चुम तुम बिल्कुल तो सा मिलंदसी 13 14 पूरो महीनो बधाऊं अला महीनो बधाऊं ते इहो बि मूंखे क़बूल आहे ते मुलाक़ात मोहणे जी करायो मुलाक़ात मोहणे जी करायो पो कलम आजे हथ में लिखे थी लिखायो कलम आजे हथ में लिखे थी लिखायो लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो दिल चवे थी हलायो जेके नीह जाके नुख्ता मिलायो देखे नीह जाके नुख्ता मिलायो पो कलम आजे हाथ में लिखे थी लिखायो कलम आजे हाथ में लिखे थी लिखायो सिजारन सुनाए जो ये अवां जो आहे मिठा माण्हू अवां जो ई आहे ओ जेके दर दर मथा को रुलायो जेके एॾा यार दुख न मिलायो पो कलम आजे हथ में लिखे थी लिखायो कलम आजे हथ में लिखे थी लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो मन चवे थी हलायो जेके नीह जा हाय हाय नीह जाके नुख्ता मिलायो कलम आजे हाथ में लिखे थी लिखायो कलम आजे हाथ में लिखे थी लिखायो महिरबानी सिपाही जी महिरबानी लिखे थी लिखायो दिल चवे थी हलायो मन चवे थी हलायो वो जेके नीह जा हाय हाय नीह जा नुख्ता मिलायो वो कलम आजे हाथ में लिखे थी लिखायो कलम आजे हाथ में लिखे थी लिखा अल्लाह रहीम छोकरे से ते फरमाइश कई लड्डू अज वणा इहो याद मूंखे कलाम तुंहिंजो याद कोन है कापी में हूंदो कापियूं छॾियासीं किथे अब ॿियो ही त आहे शाइरी जा बि किट कयूं पिया उन